नालो खातूम हुसैन आहे कोट गुलाम अकबर खान लाशारी राह पोयां गज 22 ॾींहं थिया मुंहिंजी नंढड़ी के घर में गिरी वॾेरो ज़ुल्फ़कार लाशारी मास्तर लियाकत लाशारी हुनजो भाउ ॿियो माशूक लाशारी ॿिया हुनजा पुट 7-8 ॼणा मुंहिंजे घर में घिरी करे मूंखे कमरे में बंदि करे कुझु घर जो सामान बि खणी विया मुंहिंजे घणी अगवा करे खणी गुम करे छॾियो शाम जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मौलाब थेबो ॻोठ रईस ग़ुलाम अकबर लाशारी वासी ख़ादिम लाशारी बासरनि जे ॾाढ ख़िलाफ़ु एहजाज कंदे इबरत न्यूज़ रिपोर्टर खे ॿुधायो त मुंहिंजी 13 साला धीउ 9 क्लास जी शागिर्दियाणी सिंधू लाशारीअ खे राति जो घर मां असर जे ज़ोर ते ज़ुल्फ़कार लाशारी, माशूक लाशारी, लियाकत लाशारी, मोहम्मद लाशारी, काशिफ लाशारी, सरमन लाशारी ऐं 3 नामालूम अगवा करे खणी विया आहिनि। उन सां गॾु 80,000 कैश, 2 क़ीमती मोबाइलूं ऐं 2 तोला सोन बि खणी विया आहिनि। मां हिननि ॾे क़ुर शरीफ़ ऐं नियाणियूं मेड़ करे खणी वियुसि। हिननि चयो त भली 10 क़ुर शरीफ़ तोड़े 10 नियाणियूं मेड़ करे ईंदे पोइ बि तोखे सिंधू असां कोन ॾींदासीं। भली नाबालिग हुजे त बि उनजी शादी सरमन लाशारे सां कराई वेंदी ऐं तुंहिंजी का बि औकात न आहे जो असां खां पंहिंजी धीउ जी वापसी लाइ क़ुर शरीफ़ खणी मिंथू पियो थो करी। हिन वधीक रोंदे ॿुधायो त हू बासर ऐं फॾी क़िस्म जा माण्हू आहिनि। मूंखे मोतमार धमकियूं ॾेई चवनि था त तूं ग़रीब जो ॿारु ऐं चुप करे वेही रहो ऐं केस तां बि हथु खणु, वरना तोखे कुतर कुतर करे छॾींदासीं। हिन ख़दशो ॾेखारियो त हिननि ज़ालिमनि सिंधूअ खे क़तलु करे लाश बि गुम करे छॾियो आहे। अॼु सुनवाई हुई, उन सुनवाई ते बि मुंहिंजी धीउ खे पेश न कयो वियो आहे। हिन IG संत बशीर अहमद मेमूण ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई त मुख्य जवाबदार सरमन लाशारी खे गिरफ़्तार करे मुंहिंजी धीउ सिंधूअ खे बाज़ाब कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में मां फैमिलीअ समेत प्रेस क्लब कोटड़ी कबीर साम्हूं पाण खे पाए ॾेई साड़े छॾींदुसि। मौलाब थेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी मंद कबीर।